अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आऊँ आया यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल प्राइम मिनिस्टर साहब अॻूणा प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान साहब जेके आहिनि उहे ट्विटर ते चवनि था त दुनिया जी सभ खां वॾी रैली गॾु करे छॾी, जिथे उन्हनि तक़रीबन कोई 4.5 लख माण्हू जेके आहिनि उहे इमरान ख़ान साहब खे ॿुधनि पिया सिर्फ़ु। जंहिं इमरान ख़ान साहब घणियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर लाइ चयो आहे त उहे NTPTI या मीडिया लाइ चयो आहे त उहा फॉरेन ऑफर्स मिलंदियूं मीडिया खे मुंहिंजे ख़िलाफ़ु कंपेन हलाइण लाइ। फ़ौज लाइ हुननि चयो आहे त आर्मी इज़ वेरी नेसेसरी, भले इमरान ख़ान रहे न रहे। अॼु जलसो जेको इमरान ख़ान साहब जो जेको थियल आहे लाहौर में, जंहिंजो उन्हनि कल्ह इन्विटेशन बि ॾिनो माण्हुनि खे त सभिनी खे त अचिजो। माण्हू अञा इफ़्तार खां पोइ जलसो शुरू थियणो आहे, नाइब तरावी खां पोइ, पर माण्हू अञा हाणे खां जमा थियनि। जी सो हिन महिल जेॾी महिल पाण ही शो करे रहिया आहियूं, ॿ इम्पॉर्टेंट मामलात हिन महिल पाकिस्तानी सियासत जे हवाले सां थियनि पिया। हिकिड़ो लाहौर में इमरान ख़ान जो जलसो शुरू थियण वारो आहे, तरावीहनि खां पोइ थींदो, लेकिन माण्हू पाण ॾिसूं पिया त काफ़ी जमा थी विया आहिनि उते। ॼण को इफ़्तार बि उते लॻे थो रोज़ो बि उते खोलियो अथनि। ॿिए पासे लंडन में बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जी डेलीगेशन सां नवाज़ शरीफ़ वटि पहुची वियो आहे ऐं हुते मुलाक़ात हाणे थींदी, पोइ ॾिसूं छा था ॻाल्हाइनि। सो ॿई इवेंट्स इम्पॉर्टेंट आहिनि। हिकिड़े पासे पाण ॾिसूं पिया त इमरान ख़ान हिकिड़ो हिन हुकूमत लाइ ॿिया खोड़ सारा चैलेंजिस, मईशत आहे, अलिफ आहे, बे आहे, पर हिकिड़ो डिस्टेबलाइज़िंग फैक्टर आहे जेको मुस्तक़िल प्रेशर विझे पियो त ही हुकूमत उथंदे ई बीह न सघे ऐं लुॾी वञे ऐं इलेक्शन ॾे ॻाल्हि हली वञे या जिथे वञणी आहे हली वञे। सो ॿी ॻाल्हि जेका इहो नज़र अचे थो पियो इन में जेका तव्हां जेका ॻाल्हि कयो था त हाणे मां माइक लॻाए वरितो। ठीकु आहे। ॿी यानी हिकिड़े पासे इमरान ख़ान पूरी ज़ोर हणे पियो त डिस्टेबलाइज़िंग गवर्नमेंट डिस्टेबलाइज़ थिए, लुॾींदी रहे, शेकी रहे, छिरकियल रहे, मुल्क में इहो माहौल जुड़ंदो रहे त शहबाज़ हुकूमत बीहजी न सघंदी। ॿिए पासे ज़ाहिर आहे जेके सभु धुरियूं आहिनि, अॼु हीअ जेका मुलाक़ात लंडन में थिए पई बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब जी, उते कोशिशि आहे त भई हीअ इतिहाद हुकूमत बि भरपूर रहे, पर हुकूमत खां पोइ बि अगरि जॾहिं बि इलेक्शन थियणा आहिनि त उन में बि पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे विच में को हिकिड़ी का वर्किंग रिलेशनशिप रहे, को मामलात हम आहंगी मौजूदु रहे। सो मुल्क वरी जेको आहे चइजे त को इमरान ख़ान जे वञण खां पोइ को स्टेबिलिटी अची वई न, वरी हिकिड़ी कशमकश आहे, वरी हिकिड़ी रसाकशी आहे ऐं वरी साॻियूं ख़बरूं आहिनि। हिकिड़े पासे हुकूमत जेको चए पई त हेतिरो पेट्रोल इमरान ख़ान इस्तेमालु कंदो हो, हेलीकॉप्टर में चढ़ी वेंदो हो, बनी गाला खां प्राइम मिनिस्टर हाउस त 2,75,000 जे हिसाब सां रोज़ाना 8.5 लख रुपया रुगो इमरान ख़ान जे बनी गाला ऐं हुनजे विच में अचण वञण में लॻंदो। तोशा खाना मां हेतिरा करोड़ रुपयनि जा तोहफ़ा खाई वियो। जेके वज़ीर साहिबान आहिनि, यानी हुकूमत पंहिंजा ॾंद ॾेखारे पई सोली सिंधी में। ठीकु आहे। IMF पंहिंजी अखियूं ॾेखारे पई, मईशत पंहिंजी जाइ ते आहे। हाणे ख़बरूं अचणु शुरू थी वियूं आहिनि त तक़रीबन हुकूमत पंहिंजे ज़रियनि मां मीडिया में फीड करणु शुरू कयूं आहिनि त अगरि 50 रुपए जो हींअर ख़सारो फ़ी लीटर अगरि नुक़सानु सरकार भरे पई त पहिरें मरहले में 20 रुपए जो तोहफ़ो त आवाम खे ॾेई छॾिबो। जी हा। यानी 20 रुपया तक़रीबन हिकिड़ो ज़हन ठाहिजे पियो आवाम जो त साईं असां नथा भरे सघूं, माना आवाम तयारी वठे त 20 रुपया फ़ी लीटर पेट्रोल। हाणे डीज़ल ॾिसूं केतिरो महांगो थिए थो, ऐं डीज़ल जो डायरेक्टली आम वहापे जी शयुनि जी ख़रीदो फ़रोख़्त सां ते असरु पवंदो, जी क़ीमतनि ते असरु पवंदो। महांगाई जेको आहे, पॉलिटिकल कन्फ्रंटेशन, हुकूमत बसि न पई करे, एहतसाब थींदो, इंतकाम न थींदो, अपोज़िशन ज़ोर हणे पई। लाहौर वारो जलसो जेको ॾेख ॾिए पियो, उहे बि ख़ैर ख़बरूं इहे ई हुयूं, पर जेको ॾेख ॾिए पियो त हींअर अञा इफ़्तार मस्ती आहे। लाहौर में त ख़ैर अधु मुनो कलाक पहिरीं थी वञे थी, पर हिन महिल खां गच माण्हू, इहे पाण हींअर ॾिठो पिए, फीड ॾिठी पिए त गच माण्हू पाण खे नज़र अचनि पिया। अञा त टाइम आहे ऐं इहा कमिटमेंट त जलसो शुरू थियण जी कलाक ॿ पहिरीं अची सीटूं विलारे वेही रहो, इहो म्यूज़िकल शो में त थींदो आहे, पर सियासी शो में अहिड़ी को माण्हू लाचार न हूंदी आहे त अॻी सीटनि ते वञी वेहनि। सो हिकिड़ी मुल्क में मतिलबु सो इन मां सॼी ॻाल्हि खे अगरि आऊं पाण सहेड़ियूं त किथे बि वञे,
आम तौर ते असां जहिड़े मुल्कनि में माज़ी में इहो चयो वेंदो हो त साईं हेॾो इंतशार आहे खलफशार आहे त यार पोइ सिविलियन सिस्टम न हलियो वञे। जी हा। अॼु बि कंहिं ठीकु ठाक ॾाहे माण्हू मूंखे चयो पियो त साईं हीउ कीअं हलंदो सिस्टम, हीउ त सिविलियन सिस्टम नथो हले। मुंहिंजो साईं उहो त ख़ुदा खे ख़बर, लेकिन ज़ाहिरी तरह वरी मसइलो इहो आहे त सिविलियन सिस्टम अगरि हटायो वेंदो त जेके हटाईंदा उहो हिन मुल्क खे कीअं हलाईंदा? जी हा, जी हा, जी हा, उन्हनि लाइ बि चैलेंजिस आहिनि न। जी हा। रुगो ॾंडो त मसइले जो हल कोन्हे, मईशत उन्हनि खे मुंहुं ॾियणी पवंदी, ही सियासी पार्टियूं हुन जमहूरियत लाइ वरी जिदोजहद शुरू थी वेंदी, उहो बि मसइले जो। सो देरि सवेर तंहिंजे करे आउं चाहियां थो त मूंखे साल जे आख़िर में किथे इलेक्शन नज़र अचे थी। अच्छा, पोइ इहा जहिड़ी त तव्हां ॻाल्हि कई त टिनी पासनि तां, इकोनॉमी हुजे चाहे पॉलिटिकल हुजे चाहे सोशल इशूज़ हुजनि, जेको बि हुजे उन में मुल्क जेको आहे उहो मुश्किलात में हिन वक़्तु आहे, मोर और लेस मुश्किलात में हूंदो आहे। त जॾहिं बि अहिड़ी मुश्किलात में ईंदो आहे त न्यूट्रलिटी जेका रही आहे हिन वक़्तु उहा केतिरी बर्दाश्त रहंदी? ॾिसो, जेको गैर जानबदारी आहे या न्यूट्रल थियणु आहे या ए पॉलिटिकल थियणु आहे या गैर जानबदार, जेको तव्हां एस्टैब्लिशमेंट ॾे इशारो कयो पिया, क्वेश्चन इहो आहे त उहो गैर जानबदारी त न हुई न। फवाद चौधरी कल तव्हां ॿुधियो न, फवाद चौधरी साहिब खे जेके अॻूणा इमरान ख़ान जा इंफॉर्मेशन मिनिस्टर, वो चवन पाया तो भाई, उनका पूछो तो भाई आपके इस्टेब्लिशमेंट से ताल्लुकात क्या ख़राब ताल्लुकात नहीं होते तो हम हुकूमत में ना होते अभी तक, यानी सोली सिंधी में तो असांखे इस्टेब्लिशमेंट जे करे असीं फारिग थिया आहियूं। फवाद चौधरी सिधो चई छॾियो जी, चई पे ताल्लुकात ठीक करने की बहुत कोशिश की पर नहीं हुए। हाणे यानी ॾिसो न, माज़ी में इहो थींदो हो त इस्टेब्लिशमेंट पोइ तव्हांजे ख़िलाफ़ ॿियनि तव्हांजे हुकूमत मुखालफ़नि खे गॾु कंदी। हिन दफ़े इस्टेब्लिशमेंट खे घणो कुझु करिणो न पियो, जी हा, हुननि सिर्फ़ु सपोर्ट खसे वरिती बसि। त हिननि में बीहण जो हाल कोन हो PTI सरकार में, जो पंहिंजी सलाहियत ते को जटा करे वञे न, 2 महीना बि जटा न करे सघिया। जी हा, जी हा। हिन दफ़े ज़ाहिरी तरह इस्टेब्लिशमेंट कंहिंखे शहबाज शरीफ़ खे सॾे या सिज़दारी खे या कंहिंखे ॿिए खे सपोर्ट न कयूं, सिर्फ़ु हिन खां सपोर्ट खसे वरितऊं त ॼण पोयां खां बिजली जी लाइन कटिजी वई। कॉलर हिन सां गॾु मियां गदा हुसैन उॼण स्वीडन मां। जी उॼण साहब, छा चवणु चाहींदा? जी साईं, सुवालु आहे असांजो काई साहब खां, त असां 15-20-30 सालनि खां हिननि 3-4 पार्टियुनि जे गॾु सिंध में ई बीठा आहियूं, त छो न त असां हिकिड़ी का नई सोच उभारे हिकिड़ी नई पार्टी ठाहियूं जंहिंमें जेको आहे नौजवान अचनि, जेको आहे नौजवाननि सां। सो असांजो ख़्यालु आहे त असां हेॾो परॾे मां जेको आहे आइडिया वठी उन अची जेको आहे सिंध जी ख़िदमत कयूं ऐं नई पार्टी ठाहियूं का जंहिंसां जेको आहे सो समाजी भलाई जेका आहे सा हुन में थिए। बाक़ी त जेको आहे सॼो टामाटो लॻो पियो आहे मुल्क। ठीकु आहे, ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अब्दुल हई सुमरो जकवाबाद मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, मुंहिंजो अली काज़ी साहब जन खां इहो सुवालु आहे त जीअं पंहिंजो सिंध जे कुझु ज़िलनि जे अंदरि जेका बल्दियाती इलेक्शन थिए पई, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खां जेको आहे पंहिंजो इहो आहे त जून जी 26 तारीख़ ते जेको पोलिंग रखी वई आहे, त साईं जन ॾिसनि था त असांजा जेके ज़िला आहिनि जी जकोबाद आहे, शिकारपुर आहे, लाड़काणो आहे, कंकोट आहे, मां इहे 2-4 ज़िलनि जो मिसाल थो ॾियां, त असां वटि 51 ऐं 52 सेंटीग्रेड जेको आहे गर्मी हूंदी आहे। माण्हू जेको आहे इंतिहाई ज़रूरी अगरि कमु हूंदो आहे बि त तव्हां घरां निकिरण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि। छा पॉसिबल आहे त 26 जून ते जेको आहे इलेक्शन थी सघे थी आसानी सां ऐं वोटर जेको हिसो वठंदा? इन जे लाइ गुज़ारिश ई साईं जन। ठीकु आहे सुमरो साहब। अच्छा, पहिरीं उॼण साहब स्वीडन मां जेको फ़ोन कयो त हू छा पिया चवनि त हू सोचीनि पिया त को पार्टी ठाहीं? जी, हू चवनि पिया असां पॾे जेके रहूं था पिया सोचूं था त IR छा चयूं? IR जी इंटरनेट। अच्छा, बहरहाल उॼण साहब पार्टी ठाहिणु चाहिनि था ऐं जेके ओवरसीज़ सिंध पाकिस्तानी आहिनि, जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर आहे सभिनी खां उनो आहे हिते रहण खे पाए। बिल्कुलु सही, सियासी पार्टी अगरि ठाहे सघो था ऐं हुते पॉलिटिक्स करणु हर कंहिंजो बुनियादी हक़ आहे। ज़रूरु उॼण साहब, अगरि तव्हां इहो सोचो पिया त ज़रूरु इहो सोचो। बाक़ी सुमरो साहब जेको चवनि पिया, सही ॻाल्हि इहा आहे सुमरो साहब, लोकल गवर्नमेंट त लोकल गवर्नमेंट उअं ई पंहिंजे जेको मुंहिंजे ख़्याल 1.5 साल त थी वियो आहे, मथे थी वियो आहे, मथे थी वियो आहे, 1.5 साल खां मथे थी वियो आहे। हिन खे थियणु खपे अञा 1.5 साल अॻु। जी हा। हाणे भला उहे बि त निकिरूं था न, भला वोट ॾियण को ज़रूरी कमु न आहे छा सुमरो साहब? इहो असां छा रवैयो आहे असांजो? सही ज़रूरी कमु अॻे निकिरंदा आहियूं, गर्मियूं तमामु घणी हूंदी आहे,
पोइ वोट ॾियण को ज़रूरी कमु न आहे, न आहे त न आहे, न छा चइजे। पोइ बाक़ी रुगो रड़ियूं दाहूं सही ज़ुल्म थी वियो फलाण थी वियो, भाई साईं उस में केरु निकिरे वोट ॾियण लाइ सही, ज़रूरी कमु हूंदो त निकिरे। ज़रूरी कमु कहिड़ो आहे, कंहिंजी काज में वञिणो आहे, कंहिंजी शी थियणो आहे, शादी गमी ॻाल्हि आहे त हू बि ठीकु आहे, जी हा, पर वोट ॾियण कीअं घटि अहम आहे। कीअं घटि जो तव्हां चओ था त गर्मी जे करे न निकिरंदासीं, न निकिरंदो त पोइ बाक़ी 5 साल पोइ चवंदोसीं ही मेयर कमु नथो करे, चेयरमैन कमु नथो करे, काउंसलर कमु नथो करे, पोइ सही वोट बि न ॾींदो, बाक़ी बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे। ठीकु आहे। कॉलर सां गॾु तालिब हुसैन पिंजारो बांदी मां। जी पिंजारो साहिबु छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। सर मुंहिंजो सुवाल आहे, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो लंडन में कुझु देरि खां पोइ नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कयो, छा हुन मुलाक़ात में बिलावल भुट्टो नवाज़ शरीफ़ खे मुल्क जी सलाह ॾींदो या न? ऐं ॿियो सर, जेको मीसाक जमहूरियत मुआहिदो थियो शहीद राणी ऐं नवाज़ शरीफ़, छा हुन बाबति कोई ॻाल्हियूं थींदियूं या न? ठीकु आहे साईं। साईं कहिड़ी ॻाल्हियूं विच में थींदियूं ऐं सलाह बिलावल साहिब जी सलाह ते नवाज़ शरीफ़ कोन मोटी ईंदो, उनखे जॾहिं पाण सम्झ में ईंदी त उहो हाणे शायदि ईंदो, ईद खां पोइ शायदि अची वेंदो नवाज़ शरीफ़। मूंखे त हैरत न थींदी त अगरि मोटी अचे। ऐं ॾिसणो इहो ई आहे त अॼु हू हिन मुलाक़ात खां पोइ मीडिया जे साम्हूं नवाज़ शरीफ़ साम्हूं अचे थो या नथो अचे। छाकाणि त मां तव्हांखे हीउ जॾहिं खां इमरान ख़ान जो किसो थियो आहे, तव्हां ॾिसो त नवाज़ शरीफ़ जो अञा ताईं को साम्हूं ऑन द रिकॉर्ड बयानु न आयो आहे, पोइ बि न त आख़िर हू छा पियो चाहे, हू कीअं पियो ॾिसे शयुनि खे। ऐं ही इज़ अ वेरी द मोस्ट इम्पॉर्टेंट प्लेयर एट द मोमेंट गवर्नमेंट में। जेको सभिनी खां गवर्नमेंट साइड ते जेको इम्पॉर्टेंट तरीन माण्हू आहे उहो नवाज़ शरीफ़ आहे। शहबाज़ शरीफ़ त ठीकु आहे, प्रॉक्सी आहे। सो हू छा थो चए? मुंहिंजो ख़्यालु आहे त ही मीसाक जमहूरियत त सही हाणे बीबी ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में न हलियो, पोइ हाणे अलाए कीअं हलंदो, पर हीउ थींदो आहे वक़्ती वक़्ती मीसाक थी वेंदा आहिनि। हींअर बि ॾिसो पीपल्स पार्टी ऐं सभु पार्टियूं इमरान ख़ान सभिनी खे गॾु करे छॾियो। जेको एतिज़ाज़ हसन जो लतीफ़ो अची वञे थो जेको हुन पार्लियामेंट में ॿुधायो। सो हींअर बाक़ी मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेके उहिदा आहिनि, सदर जो उहिदो आहे, चेयरमैन सेनेट आहे, मुस्तक़बिल जी ऐं हुकूमत कीअं कंसॉलिडेट कजे, मूंखे ख़बर न आहे त हीउ छा थियो आहे। ॾिसो न, नंढा नंढा फिशर्स त क्रिएट थियनि पिया ऐं थींदा हुकूमत में, हल्की हल्की तलखियूं, हल्का हल्का मसालो पचणु शुरू थियो आहे। हीउ जेको कल्ह पाण डिस्कस कयो पिए तारिक फ़ातिमी खे, ही उहो साॻियो डॉन लीग्स जे हमरा खे कढियो हुओ, हिन खे एडवाइज़र ऑन फॉरेन अफेयर्स, स्पेशल एडवाइज़र टू द प्राइम मिनिस्टर फॉर फॉरेन अफेयर्स रखियो वियो। अॼु हुनजो कलमदान वापसि वठी छॾियूं। छो वठी छॾियूं? ॿ सबब थी सघनि था न। कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त ज़ाहिर हुन महिल जी इस्टेब्लिशमेंट शदीद नाराज़ हुई ऐं ॿिनि माण्हुनि खे, परवेज़ रशीद खे ऐं तारिक फ़ातिमी खे कढियो वियो। छो हाणे जॾहिं तारिक फ़ातिमी खे वरी फॉरेन अफेयर्स ॾियनि पिया त थी सघे थो इस्टेब्लिशमेंट खे एतिराज़ हुजे, पर थी सघे थो ओतिरो ई जेतिरो ही मुमकिन आहे एतिरो ई इम्कान हिन ॻाल्हि जो आहे त पीपल्स पार्टी एतिराज़ कयो हुजे त भई फॉरेन मिनिस्ट्री त असांजे खाते में हुई, ऐं अगरि बिलावल साहिबु सुभाणे फॉरेन मिनिस्टर थींदा, हिना रबानी पीपल्स पार्टी जी आहे, हू स्टेट मिनिस्टर आहे, त तव्हां हीउ टियों माण्हू छो था रखो? जी हा, तंहिंजे करे सो ही इतिहाद हलाइण बि खेल हूंदो, इहो को सोलो कमु न आहे। जी हा, जी हा, जी हा। अच्छा, पर जेको जीअं तव्हां पहिरियां बि चयो त प्राइम मिनिस्टर साहिबु कल्ह बि प्राइम मिनिस्टर साहिबु जेका ॻाल्हि कई त चीफ इलेक्शन कमिश्नर असांजे NTPTI आहे, बिल्कुलु हाणे स्ट्रेट क्लियरली चवनि था त फ़ैसिला बि अचणा आहिनि, त प्राइम मिनिस्टर साहिबु त उहो रथ अञा ताईं इमरान खान साहिबु, सॉरी प्राइम मिनिस्टर साहिबु था गिरनि छा, अॻूणा प्राइम मिनिस्टर साहिबु इमरान ख़ान साहिबु उहो पंहिंजो हिकिड़ो रखी हलनि था पिया त चीफ इलेक्शन कमिश्नर बि मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे, मीडिया बि मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे। कल्ह मीडिया ते बि इल्ज़ाम आया अथऊं। सही, इमरान ख़ान जो त नैरेटिव इहो आहे न त मैं बस तनहा, बाक़ी सभु ज़ालमाना क़ुवतें एक तरफ़ हो गई हैं। पोइ हुनमें जुडिशरी बि, हुनमें इलेक्शन कमीशन बि, हुनमें मीडिया बि, पर मीडिया में हिकिड़ो अधु त चैनल सफ़ा धुर थियो बीठो हूंदो आहे इमरान ख़ान साहिबु। जी हा, जी हा। इहो त चए त हू न। अच्छा, ऐं असां जहिड़ा विच में हरू भरू मीडिया जा माण्हू, असांखे त की न पॾे मां ऑफर आई आहे न छा थियो आहे, ऑफरूं थी अचनि। जी सो हाणे ॻाल्हि इहा आहे त त ख़ान साहिबु हू पोज़ीशनिंग त पंहिंजी हू पियो करे त मैं तनहा हिकिड़ो ई आहियां जेको मर्द मोमिन जेको आहे उहो बीठो आहे, बाक़ी सभु ही साम्राज अमेरिका खां वठी वेंदे चीफ इलेक्शन कमिश्नर ताईं, जो बाइडन खां वठी चीफ इलेक्शन कमिश्नर ताईं सभु मुंहिंजे ख़िलाफ़ु आहिनि, आउं अकेलो बीठो आहियां। ऐं कल्ह बहरहाल सोशल मीडिया ते त वॾी स्ट्रेंथ अथसि। कल्ह ज़रे गॾु रिकॉर्ड ठाहियो अथसि, वर्ल्ड रिकॉर्ड 4.5 लख माण्हुनि खे
हिकिड़े ई वक़्त में के प्लेटफॉर्म ते गॾु करणु को नंढे फिगर न आहे। लाहौर जो शो बि ठीकु आहे, प्रेशर ईंदो सर जी, मां तव्हांखे छा चवंदुसि त भाई इमरान ख़ान चौधरी शुजात न आहे जो परवेज़ मुशर्रफ वियो त ही बि वियो, त हिते इस्टेब्लिशमेंट भले हथु कढी वई हुजे ऐं शायदि थोरी नाराज़ बि हुजे इमरान ख़ान मां, लेकिन इस्टेब्लिशमेंट बि सिर्फ़ु 2 टे मथे माण्हुनि जा नाला त कोन्हनि न। हिट सो चवण जो मक़सदु इहो आहे त ही इमरान ख़ान चौधरी शुजात न हो, न PTI क्यू लीग आहे, ऐं हिन खे अगरि ही बैन लॻाइणु, अरेस्ट करणु, ही जेतिरो कंदा हुनजो कदु वधाईंदा। कॉलर सां गॾु मोहम्मद मीरानी बदीन मां। जी मीरानी साहब, छा चवणु चाहींदा? जी सर, असांजो अली काज़ी साहब खां सवालु आहे त ही जेको गुज़िरियल ॾींहुं जेको सानियो थियो आहे फरीदाबाद वारो, छा हिन में या हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि ते इहो चई सघिजे थी त पहिरीं आवाम खे इंतज़ारु करायो वियो त नओं पाकिस्तान ईंदो, नए पाकिस्तान में तब्दीली ईंदी, का नई शइ ईंदी, उनखां पोइ उहा का बि शइ कोन्ह ठही, उनखां पोइ पाण वरी फेरनि सां पंहिंजे पुराणे पाकिस्तान में पहुची विया, ईअं ई खणी चइजे। पर इन में बि माना का बि अहिड़ी शइ त नई नज़र कोन आई आहे त या इंतिज़ामिया जे ना एॾी आहे या के हिन वक़्तु हुकूमत जी आहे या छा आहे, कंहिंजी लापरवाही जे करे जेको सो एॾो वॾो नुक़सानु थियो आहे, एॾो वॾो सानियो थियो आहे, इन ते थोरो पुछां सवाल। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर इरफान अली चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा? जी चाचड़ साहब, आवाज़ अचे थो साईं? ठीकु आहे साईं। हाणे नयो ऐं पुराणो पाकिस्तान में असां त जहिड़े पाकिस्तान में हुआसीं तहिड़े ई पाकिस्तान में आहियूं। गुज़िरियल अलाए केतिरे ॾहाकनि खां मूंखे त ख़बर न पई त को नओं बि थियो, पुराणो बि थियो, असां त ओड़ा जा ओड़ा। बाक़ी ही जेको अफ़सोसनाक अलमियो थियो हिते फरीदाबाद वटि, उन ते हाणे CM साहब पाण चवनि पिया त उनमें सुस्ती थी आहे, नाहिली, यानी ज़ाहिर आहे ॾिसो न हाणे बदीन में का शइ थिए पई या फरीदाबाद में थिए पई या कश्मीर, हाणे चीफ मिनिस्टर त जेको आहे हर जाइ ते 15 मिनट में नथो पहुची सघे, ही त लोकल एडमिनिस्ट्रेशन जो कमु हुजे थो न। सो नाहिली त डेफिनेटली ऑन देयर पार्ट आहे त हू एतिरा कलाक बाहि लॻंदी रही, माण्हू सड़ंदा रहिया, मरंदा रहिया, एम्बुलेंस फायर ब्रिगेड बि न आई, को ॿियो रेस्क्यू टीम्स बि न पहुतियूं, हाणे सड़ण खां पोइ सभु पहुतल आहिनि। लेकिन ॾाढो अफ़सोस, पोइ हाणे त इंक्वायरी कराइनि पिया। हाणे इंक्वायरी लाइ शायदि SSP हैदराबाद खे चयो अथनि, अलाए कंहिंखे चयो अथनि, पर हू जेको SSP हैदराबाद जे रेंज में हू जेको टंडजाम में कच्ची शराब करे पी विया, उनजी इंक्वायरी किथे वई? हाणे उनजी इंक्वायरी के ॿिए SSP खां कराई वई, फरीदाबाद जी उन SSP खां कराई बि वञे जंहिं ते ख़ुदि इंक्वायरी आहे। हाणे अलाए छा आहे ऐं हिन इंक्वायरियुनि सां छा थिए थो, जंहिंजा मासूम ॿारड़ा सड़ी मरी विया, उन लाइ त वॾो अलमियो आहे। लेकिन लोकल एडमिनिस्ट्रेशन जी जेका आहे डेफिनेटली CM साहब सां एग्री कयां थो त ज़ाहिर सुस्ती ऐं नाहिली त आहे। ठीकु आहे। कॉलर सां गॾु मंज़ूर मंगी नवंदेरो मां। जी मंगी साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जेका मुल्क में मुंहिंजे अकुल मुताबिक़ जेतिरी मुंहिंजी सम्झ आहे, काज़ी साहब असांजी रहनुमाई कंदो, त जेके मौजूदा सूरत हाल आहे उन में वन वे ट्रैफ़िक हली ऐं सभई दोस्त जेके आहिनि उहे हिकु जाइ ते अची बीठा आहिनि। जेके अॻु अकेले सिर पार्टियूं पाण हुकूमत कंदियूं हुयूं, वॾियूं पार्टियूं, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं PMLN नवाज़ चऊं, उहा उन्हनि ॿिन्ही पंहिंजो जेको असुली जेको मेन तशख़ुस आहे उहो मर्ज करे छॾियो आहे, ॼणो त पाण में हिकिड़ो इतिहादु ठाहे। आया इमरान ख़ान जेको आहे इन ॻाल्हि में कामयाबु न वियो आहे? इहो हिकिड़ो सुवालु अली काज़ी साहब खां, त हू अकेले सिर हूंदे बि इहो पैगाम ॾियण में कामयाबु थियो आहे त अवाम में, पाकिस्तान जे में, त मां इनकलाब चाहियां थो, मां तब्दीली चाहियां थो। पोइ हाणे उनखे 3 साल त मिलिया, पर इनकलाब जो जेको हूंदो आहे हिकिड़ो लहंदी प्रोसेस हूंदो आहे, जेको हुनजो नारो आहे, मुंहिंजे अकुल मुताबिक़ त आया इहो कामयाबु न वियो आहे माण्हुनि खे मोबिलाइज़ करण में। ऐं जेकॾहिं ईंदड़ जेके ॾींहं अचनि था इलेक्शन जा, उन में वॾो हिननि खे टफ टाइम ॾींदो ऐं हे पार्टियूं टई वरी बि पाण में हिकिड़ो कोलेशन ठाहे ऐं इन सां मुक़ाबिलो करे सघंदियूं। ऐं उन में आया इमरान ख़ान वधीक कामयाबु थींदो या ही साॻे ई कोलेशन जे हिसाब सां अॻिते थी वेंदा? इहो मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अशफ़ाक़ अहमद अबड़ो बलोचिस्तान मां। जी अबड़ो साहब, छा चवणु चाहींदा? बलूचिस्तान त वॾो आहे, बलूचिस्तान में किथां फ़ोन साईं? बसि बलूचिस्तान ॿुधायो। अच्छा,
साईं मंगी साहब ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि त मूं कल्ह बि चई ऐं इतफ़ाक़ कयां थो त आस्ते आस्ते पॉलिटिक्स पाकिस्तान में एंटी इमरान ऐं प्रो इमरान थींदी वञे पई। yes. इहो वॾी कामयाबी आहे इमरान ख़ान जी। ऐं हीअ जेके वॾियूं पुराणियूं पार्टियूं आहिनि हिन लाइ लम्हा फ़िक्री आहे, नाकामी आहे न हिकिड़ी क़िस्म जी। लम्हा फ़िक्री आहे। ॻाल्हि इहा आहे त पर छा कजे त अगर लौट जाती है फिर उधर को भी नज़र क्या कीजिए, तो ही सब कुछ थिए थो। लेकिन अगर असी सिंध में इंटीरियर ॾिसूं था त उते इमरान ख़ान और नो इमरान ख़ान को फ़र्क़ु नथो पए, को फ़र्क़ु नथो पए। मतिलबु न हुनजे वञण सां पियो, न हुनजे अचण सां पियो, ऐं न ही जेका पॉलिटिक्स आहे हुन में जेका हिकु रल ऐं नवाज़ लीग लाइक वाइज़। त हू जेको उजण साहिबु स्वीडन मां शुरू में फ़ोन कयो त बेसिकली इमरान ख़ान बि टफ टाइम किथे ॾींदो, हा पंजाब में ॾींदो, कराची ताईं, सिंध में कराची जी हद ताईं, केपी में, बाक़ी ही जेके इंटीरियर सिंध ऐं बलूचिस्तान ही सॼी जेका पटी आहे हिते अधी मुंहुं अधो ॼाओ वारी ॻाल्हि आहे। त हिते इमरान ख़ान जो को हुन कॾहिं न ज़रूरत महसूसु कई आहे, न हुनखे शायदि कॾहिं इजाज़त मिली आहे। जी इहो न पुछिजो मूंखां कंहिं इजाज़त न ॾिनी हुननि खे, ख़ान साहिब खे कंहिं इजाज़त न ॾिनी। सो ॻाल्हि इहा आहे त सो बहरहाल हिकिड़ी सिचुएशन इहो आहे। ऐं मंगी साहिबु मूं त कल्ह बि चयो त आस्ते आस्ते पॉलिटिक्स इमरान ख़ान जी न को एॾो को जेको परफॉर्मेंस हुई 3.5 सालनि में को एॾी शानदार हुई जो चइजे त वाह वाह थी वियो, न ई हुनजी जेका पॉलिटिकल जेका मैनेजमेंट हुई उहा एॾी सुठी हुई। बसि सिर्फ़ु इहो आहे त हू सभु कठा थी विया आहिनि। ऐं जेको माण्हू हाणे नए ऐं पुराणे जे चकर में आहिनि, माण्हू चवनि था न ही ठीकु आहे। ऐं ॾिसो 9 वजे जो सॾु हुजे, 10 वजे जो तरावियूं ख़ैर सां ठीकु आहे, ऐं 7 वजे माण्हू अची लाहौर में गॾु थियनि, ही कल्ट में थींदो आहे। इहे पॉलिटिकल फॉलोइंग से थोरो सवायो किसो थी वियो आहे। कॉलर सां गॾु इरफान अली चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा? जी सर, सवाल असां अली काज़ी साहब इहो ई आहे त पंहिंजो असां आहियूं सिटी में कंदे कोन्हे, बिजली जो ॾाढो आज़ार आहे, हले कोन थी। असांखे पंहिंजो ॿाराड़ी जी लाइन ॾिनी अथनि, सिटी जी कोन था। महिरबानी के हलाए वञनि त तव्हांखे चऊं था पहुचाए त महिरबानी सिटी जी वठाइजो। सेटिंग में ठाहियो, लाइट न आहे, छा आहे लाइट न आहे, बिजली साईं। ॾिसो न माण्हुनि जा मसला त हाणे लाइट न आहे, 15 14 कलाक वरी लोड शेडिंग शुरू थी वई आहे, यूरिया महांगी थियल आहे, अॼु 21 तारीख़ अप्रैल जी थी वई आहे, पाणी नथो अचे। पोखी लाइ त छॾियो, हिन पासे लाड़ वारे ऐं विचो हिन मीरपुर ख़ासि ऐं डिकरी ऐं हिते बदीन ऐं ठठे वारे पासे पीअण जो मसइलो थिए पियो। त माण्हुनि जो त यानी ही हिकिड़ा सोने ते सुहागा आहिनि न। हिकिड़े मुल्क में अफ़रा तफ़री सियासी जेका आहे मईशत, हाणे ॻाल्हि थिए पई 20 रुपया अगरि लीटर सम्झो त सिर्फ़ु पेट्रोल महांगो थियो, डीज़ल अगरि 30 रुपया महांगो थियो त किथे वञी ॻाल्हि बीहंदी। सो हिकिड़ी मतिलबु ॿियो को सोल्यूशन सम्झ नथो अचे सवाइ त तव्हां अगरि पॉलिटिकल प्रोसेस में ॾिसणु चाहियो था, इलेक्शन्स खां सवाइ को ॿियो प्रोसेस मूंखे सम्झ नथी अचे। अच्छा, इन में हिकिड़ो नंढो अगरि सवाल लॻिजे त इलेक्शन जो जेको माण्हू अक्सर चए थो त इलेक्शन त थिए, पर जीअं 2000 जॾहिं मुशर्रफ वारो मीसाक जमहूरियत थियो, सॼो ॿई पार्टियुनि मिलिया, उन्हनि चयो त भई असां पाण में घटि में घटि गैर जमहूरी हद ताईं न वेंदासीं पंहिंजी गवर्नमेंट्स में, अगरि जेकॾहिं गवर्नमेंट में आहियूं त छा इमरान ख़ान सां गॾु बि अहिड़ो को एग्रीमेंट ॿिन्ही सभिनी पार्टियुनि जो हाणे थियणु खपे बिफोर गोइंग टू इलेक्शन? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त डायलॉग ॿिनि सूरतनि में थींदो आहे। हिकिड़ी सूरत थींदो आहे त तव्हांखे को ज़ोरी ॿाह मां झले विहारे छॾे, न वियो ठा कयो। ॿियो सूरत ठा जी इहा हूंदी आहे त तव्हांखे वक़्तु ऐं हालात ठा करण ते मजबूर करे छॾींदी। मीसाक जमहूरियत मोहतरमा शहीद ऐं नवाज़ शरीफ़ खे हालतनि ॿिन्ही खे पंहिंजा ॾुखिया वक़्त ऐं सूरनि जेको आहे मजबूर कयो त यार हाणे ठा कयूं। हिते इमरान ख़ान अगरि अॼु नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी साहिब सां ऐं मौलाना फज़ल रहमान सां वेही को ठा करे थो, ॿिए ॾींहुं पार्टी खणे ऐं घर वञी वेहे न। मुंहिंजो नैरेटिव इहो ई आहे, मुंहिंजो बयानियो इहो ई आहे। कहिड़ी पॉलिटिकल पार्टी थी न जेका ॾिसो इलेक्शन ताईं त इमरान ख़ान वटि को यू टर्न वठणु, एॾो वॾो यू टर्न वठण खां पोइ को अगरि इहो हुनखे करिणो हो त हुनखे त हुकूमत में इहो कमु करणु खपे आहे, जिथे उहो ठहिबा उते ई ठहे आहे त यार न ठीकु आहे, बुर्दबार आहे, हुकूमत में अची वियो आहे, हाणे अपोज़िशन खे ऐं ओॾी महिल कंसेशन मिली वञे सां। अॼु चवंदा हीअ छा थो करी। सो अॼु इमरान ख़ान इहो मतिलबु
पॉलिटिकली हिल बी ओवर अगरि हिन गवर्नमेंट जी इतिहादी पार्टियुनि सां वेही डील करे थो। माना को ॿाह खां पकिड़े विहारे त पोइ ॿी ॻाल्हि ॿाह खां पकिड़े बि वेहंदो कोन। उहो मूवमेंट बि अची चुकी आहे। कॉलर असां अलाह वरायो समो बिच्छा मां। जी समो साहब छा चवणु चाहींदा? साईं टीवी जो आवाज़ बंदि कयो। साईं काज़ी साहब असांजे मुड़ुस नायब मौलाना जी हयाती वॾी करे मेन मसइलो। साईं टीवी जो आवाज़ बंदि करे ॻाल्हाइजो। ॿियो कॉलर वञो। प्रोफेसर शौकत लोहार जामशोर मां। जी प्रोफेसर साहब छा चवणु चाहींदा? हा जी साईं, आऊं अर्ज़ु कंदुसि त हीउ जेको फरीदाबाद में मेहड़ वेझो जेको बाहि जो वाक़ियो थियो आहे, माना सिंध में हिकिड़ी बदइंतज़ामकारी जेकी कारी राति आहे, माना लॻे ईअं थियो को असां को लैटिन अमेरिका जो को मुल्क हुजे ऐं रवांडा या ज़िम्बाब्वे लॻो पियो आहे, जंहिंमें मतिलबु हीअ जेके उतां जा जेके कामोरा आहिनि उहे सिधो सो मुलविस आहिनि, माण्हू सड़ी विया आहिनि, ढोर डगा सड़ी विया आहिनि। ऐं सवाइ सिंधी मीडिया जे मेन स्ट्रीम मीडिया में त को बि हुनजो ज़िक्र बि कोन्हे ऐं वज़ीर आज़म जेतिरे ताईं नोटिस न वरितो आहे एतिरे ताईं त माना जेका ज़िला इंतिज़ामिया आहे या ॿिया कामोरा आहिनि उन्हनि जे माना मथे ते जूं बि न छुरी आहे। माना सिंधियुनि जो को धणी साईं आहे कोन्हे। मूंखे लॻे थो त बसि असीं ईअं जेको मरी खपी ईअं तबाह थी वेंदासीं। ऐं हीअ माण्हू जेके गॾिजी विया हुया इस्लामाबाद ॾिठो कोन, रोड रस्ता ऐं मेगा स्ट्रक्चर ऐं ॿियूं शयूं सभु शयूं, उन्हनि मां बि माण्हू मुतासिर नथा थियनि त यार असां सां कहिड़ी हालत थी रही आहे। हिकिड़ी राति में 18-20 कलाक ताईं बाहि माना हले थी पई ऐं उन में सभु कुझु सड़ी रख थी वियो आहे। ॿार मासूम मरी विया आहिनि, ढोर डगा सड़ी विया आहिनि ऐं माण्हुनि जा माल मथा ॾाज ॾाणो सभु कुझु सड़ी वियो आहे। उनजो को तदारुक कोन्हे, कुझु बि कोन्हे। माना इन ते साईं खां कमेंट घुरंदासीं। प्रोफेसर साहब तव्हां पाण तमामु तफ़सील सां हिन ते कमेंट करे आहियो, इन खां वधीक छा लफ़्ज़? जी हा जी हा जी हा काफ़ी मतिलबु जेको तव्हां चयो उहो ई हिन ते जज़्बात आहिनि त तकलीफ़ त आहे ऐं ॾुखाईंदड़ किसो आहे ऐं हाणे तव्हां सभु कुझु ॻाल्हायो त पोइ हाणे छा छॾियो छा अथव मुंहिंजे लाइ ॻाल्हाइण? ठीकु आहे सर। ऐं सभु अॼु आसिफ़ ज़रदारी साहिबु चौधरी शुजात सां मिलिया आहिनि। चौधरी सालिक हुसैन खे कल्ह चौधरी सालिक हुसैन खे कैबिनेट जी ऑफर बि करे छॾी। ठीकु थी वियो ऐं हुननि क़बूल में बि वरिती आहे ऐं ज़रदारी साहिबु चयो आहे त आउं कराए रहंदुसि। फ़िलहाल त कोन थिया आहिनि सेकेंड में को। हा ॾिसो न हिन वज़ीर कराइण ज़रदारी साहिबु जेको ज़िद करे पियो त चौधरी शुजात जो पुटु अचे, उन में ॿ कम थी वेंदा। जी हा ज़रदारी मतिलबु ॿ कम थींदा हुन सां। हिकिड़ो कमु त थींदो त भई चौधरी फैमिली जो जेको पाण में तहाद इताद आहे पूरो थियो, ॻाल्हि ख़ैर थी वई। मतिलबु हीअ जेके चौधरीज़ हमेशह मतिलबु चवंदा त मथियां बि पोइ शरीक बि पोइ थर्ड जनरेशन ताईं ही गॾु हलंदा, कमु लही वियो। ॿियो इहो थियो त शहबाज शरीफ़ खे बि हाणे चौधरी शुजात जे पुट खे गॾु खणी हलणो पवंदो। ज़ाहिर वज़ीर हूंदो हुनखे गॾु खणी हलणो पवंदो। ठीकु आहे। चौधरीनि सां बि उहो कमु थी वियो जेको मतिलबु त भई हुननि सॼी ज़िंदगी फ़ोननि ते इंस्ट्रक्शन्स ते कमु कयो आहे। पाण सम्झंदा हुआसीं ऐं हो बि त हिननि जो वॾो विज़डम आहे, सियासी हिननि जी तोड़ जोड़ जी ऐं इक़्तिदारी सियासत जो वॾो तजुर्बो आहे। पहिरीं दफ़े त ॾाढी मतिलबु माऊ मायूस पंहिंजे लाइ कोन थियो आहे, पर हीअ त भित ते लिखियलु ॻाल्हि हुई त हिन महिल इमरान ख़ान जी ॿेड़ी में चढ़णु चौधरीनि लाइ जेको पावर पॉलिटिक्स कनि था ऐं पोइ वॾा नज़रियाती ऐं इनक़लाबी सियासत कंदा हुजनि हा त पोइ त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि हुई। पर नज़रियाती इनक़लाबी सियासत चौधरी गुजरात जा चौधरी कहिड़ी कंदा? हरू भरू विञाए छॾियूं सभु कुझु। ऐं सभु जेको लाहौर ख़ैर पंजाब जो पॉलिटिकल सिनेरियो त अञा ताईं काफ़ी कंफ्यूजन जो शिकार आहे। अञा ताईं अहमदा शहबाज़ साहिबु न थी सघनि था CM, ख़बर नथी पए त CM आहिनि न आहिनि, छो ओत नथो थिए। पर अॼु लाहौर हाई कोर्ट में जेका एप्लीकेशन दायर थी हुई त उस्मान बुज़दार जी रेज़िग्नेशन ग़लति आहे, उनखे लाहौर हाई कोर्ट काफ़ी भरम थी आहे। चवंदो भई कि छा कहिड़े क़िस्म जी डेमोक्रेसी आहे, भई पाकिस्तान को नचाया हुआ है, किसी के अंदर सब्र ही नहीं है। उन्होंने चयो त बाबा 10 लख रुपया आणी ॾंढ हणी वापसि कंदासीं एप्लीकेशन। त एप्लीकेंट चयो त बाबा मां पाण ई एप्लीकेशन लाहौर हाई कोर्ट इहो ई चयो न जेका कल्ह ॻाल्हि मूं बि कई पे बोज़दार वञे न त भई मूंसां नाइंसाफ़ी थी आहे। हीअ विच में टियों माण्हू किथां उथी हलियो वियो। तव्हां केरु आहियो जी? तव्हांखे मूं चयो बेटा त भई आप कौन मैं खामखा। जी हाँ आप कौन मैं खामखा।
ॻाल्हि इहा आहे त माण्हू बि वांदा वेठा आहिनि दरख़्वास्तूं खणी कोर्ट में पहुची वञनि था जी हा, जी हा। त बोज़दार वञे हा त भई मुंहिंजी ग़लति इस्तीफ़ा मूंखे जबरी इस्तीफ़ा वरिती वई आहे उहो रद्द थियणी दरख़्वास्त ठीकु थी वई हरू भरू कन्फ्यूजन लेकिन पंजाब जी कन्फ्यूजन त दूर ई नथी थिए दूर ई नथी थिए हिकिड़ो उहो ई आउं चवां थो 60-65 पंजाब इज़ नॉट ओनली अ प्रोविंस जी हा, जी हा। 60% ऑफ पाकिस्तान जी हा, जी हा। So having no government for the last I don't know how many days. ज़ाहिर इहो लम्हाए फ़िक्रिया हूंदो ऐं अॼु उन ई पंजाब जे दिलि में लाहौर में इमरान ख़ान जेको शो जा उथंदे ॾेख आहिनि ऐं ज़ाहिर वक़्त सां हिनखे अगरि हीउ वधियो त इहो वरी ॿियो झटको हूंदो लाहौर तख़्त लाहौर खे वरी ॿियो झटको हूंदो इमरान ख़ान साहिबु तख़्त ते जा केरु वेठल ई कोन्हे ख़ाली तख़्त जी आहे हा। थोरो वधीक लुॾंदो जे काली तख़्त आहे ऐं इमरान ख़ान साहिबु थोरो छा चइजे थोरो डिॼायो आहे छा चयो आहे त कल्ह जेको चऊं था मां लाहौर जलसे खां पोइ हाणे इंटरनेशनल मीडिया खे बि इंटरव्यूज़ ॾियणु शुरू कंदुमि भले ॾे इंटरनेशनल मीडिया खे इंटरव्यूज़ पर हुन पंहिंजी लाइन ठीकु करे वरिती आहे ख़ान साहिब बि सम्झियो आहे त कल्ह जेको हुन सोशल मीडिया ते ॻाल्हायो त चई भई मैं भले चला जाऊं इमरान ख़ान रहे ना रहे फ़ौज ज़रूरी है जी हा, जी हा। त जेको ऐं चयो अथसि पंहिंजे फॉलोअर्स खे त तव्हां फ़ौज जे ख़िलाफ़ु कुझु न चओ ऐं हीअ जेके पोस्टूं रखो पिया इहो न रखो सो मैसेज वियो हूंदो इस्टेब्लिशमेंट खे बि त भई हू को पटेली कावड़ में हो हाणे ठीकु आहे उते ई फवाद चौधरी साहिब वरी स्टेटमेंट ॾेई फवाद चौधरी त वीचारे हिकिड़ी हक़ीक़त ॿुधाई न त भई नाराज़ न थियनि हा त पोइ असीं अॼु हुकूमत में न हुजूं हा ॻाल्हि सही आहे हिन में ख़िलाफ़ु त न ॻाल्हाई न जी हा, इहो त ऑन द कॉन्ट्ररी मञई त सरजी तुसीं वॾे असां तव्हां खां सवाइ किथे हली सघूं था जी हा, जी हा। ऐं फैक्ट बि आहे एग्ज़ैक्टली थियो बि ईअं त हू सिर्फ़ु हुननि पंहिंजो पोयां पावर सप्लाई बंदि कई त बिजली हली वई इमरान ख़ान साहिबु मां गुज़ारिश कयां पियो त हीअ जेको वक़्तु आहे न हाणे ॾिसो हिकिड़ी अजीब ॻाल्हि थी आहे अला ख़ैर पियो करे कल्ह DC लाहौर जेको आहे उहो इमरान ख़ान खे ऑफिशियली मुतला कयो आहे त तव्हां न अचो दहशतगर्दी जो ख़तरो आहे हाणे इहे डिॼारींदड़ ॻाल्हियूं आहिनि हिन मुल्क लाइ ॾाढी डिॼारींदड़ ॻाल्हि आहे जेतोणीकि इमरान ख़ान जी फॉरेन पॉलिसी या इमरान ख़ान जो अहिड़ो को बि अमल न थियो आहे जंहिंजे करे हू दहशतगर्दनि जे लेकिन इहे ॾिसो जॾहिं बीबी शहीद जो आई हुई ऐं कारसाज़ वारो वाक़ियो थियो ऐं उनखां पोइ हुनखे अक्सर थ्रेट अलर्ट्स ईंदा हुआ त इवन जेके माण्हू ॿाहिरि वेही कैलकुलेट कंदा त उहे चवंदा न हीअ रुगो ईअं डिॼारीनि था बीबी खे ऐं लेकिन इन हुन वाक़े खां पोइ मां डिॼी वियो आहियां त वाक़ई में यार थ्रेट अलर्ट्स अचनि था ख़ुदा ख़ैर पियो करे हिन महिल अगरि सो हाणे ही हिकिड़ो नओं पहलू आहे हुन ते आउं वधीक ॻाल्हाइण ई नथो चाहियां ऐं हुन ते हिनखे लेकिन ॻाल्हाइण न ॻाल्हाइण जो मतिलबु इहो न आहे त हिनखे पाण इग्नोर कयूं त अगरि इमरान ख़ान खे थ्रेट लाइफ थ्रेट जो ॻाल्हियूं थियनि पियूं त ही हिन मुल्क लाइ वरी हिकिड़ो नओं अला ख़ैर पोइ करे अलाए छा सिचुएशन बीहंदी छो अवाम त गॾु आहे इमरान ख़ान साहिब सां ऐं सभु अॻिते हलूं था पिया सुप्रीम कोर्ट में जेको आर्टिकल 63A जी तशरीह ते हले थी पई बहस हले थी पई त उन ते कोर्ट बक़ाया ॻाल्हियूं त ॻाल्हि कयूं कोर्ट जेके जवाब कार्रवाई कोर्ट ॾिए थी त भई तनक़ीद जेको आहे तव्हां कंदा रहो हुननि चयो जेके इशारा ॾिना आहिनि दरवाज़ा तव्हांजे लाइ बि खुलियल आहिनि जेके नुक़सानु थियो आहे पर अॼु सरप्राइज़िंगली थोरो पीपल्स पार्टी जी कोर्ट में तारीफ़ थी आहे त पीपल्स पार्टी जेका आहे उहा पीपल्स पार्टी ॾिसो न पीपल्स पार्टी सां जेको जुडिशरी कयो आहे उहो त शायदि ई कंहिंसां थियो हुजे न जी हा हुननि जे बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे अदालती क़तल हो न हुनखे अदलिया क़तल कयो पोइ ख़ैर हुन महिल सोशल मीडिया कोन हुई पोइ पीपल्स पार्टी जी चइबो हुन ज़माने में सीना गज़ट त जियालनि घटि न कई हुन महिल जे जज साहिबान सां जिन्हनि इहो ॿुधो फ़ैसिलो कयो हो लेकिन सो हुन हिसाब सां पीपल्स पार्टी जुडिशल हिन विक्टिमाइज़ेशन जी त वॾो माज़ी में शिकार त रही आहे न इनकार नथो करे सघे पर हमेशह इदारनि जे पोयां बीठी आहे जेको कोर्ट चवे थी हा इदारनि खे सपोर्ट कयो आहे ऐं जब नंढी ख़बर आहे पर सिंध सां रिलेटेड आहे जो थोरो हलंदियूं पियूं ख़बरूं सियासत में बि त अयाज़ लतीफ़ अली जो जेको आहे उहो सोचियो त GDA खां धार थी वञूं मूं बि इहा ख़बर ॾिठी मूं जा तफ़सील मूंखे न ख़बर आहिनि त छो पर चवनि था ख़त पीर साहब पगारे खे अयाज़ अली जो लिखियो आहे ॾिसो GDA हुई किथे हाणे जी हा GDA हिकिड़ी माण्हू GDA बुनियादी तरह अयाज़ लतीफ़ अली साहिब त हिकिड़ी पंहिंजी पार्टी जा आहिनि सरबराह पर अदरवाइज़ त ॿियो पीर साहब पगारो आहे बाक़ी त सभु इंडिविजुअल्स आहिनि ज़ाती ऐं उहो काफ़ी छॾींदा विया
हाणे अगरि चीदा चीदा के मिर्ज़ा फैमिली आहे GDA में, सो GDA को एज सच हाणे को अहिड़ो पोटेंशियल फोर्स त न रहियो आहे, त अयाज़ अली जो बि फ़ैसिलो कयो हूंदो त हिते रही छा कजे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे तव्हांखे नज़र ईंदो हीउ जेको वैक्यूम क्रिएट थियो आहे इलेक्शन्स वारे हवाले सां, त वरी हिकिड़ो दफ़ो जेके असांजा नेशनलिस्ट फोर्सिस आहिनि उहो पाण में वेझो थींदा ऐं कंहिं इलेक्ट्रोल अलायंस हिन जी ॻाल्हि थींदी। लेकिन ॿ ॻाल्हियूं वरी बहस हेठि ईंदियूं त हीउ जेके कॉम्परस्तन जो इलेक्ट्रोल अलायंस अगरि ठहियो बि, हीउ जेको इलेक्शनरी अलायंस आहे, त बि सुवाल इहो आहे त छा मतिलबु हू हुननि ते पहिरियों सुवाल इहो उभिरे थो त हीउ अगरि इतिहाद कनि बि था त हलंदो केतिरो अर्सो। हिननि जी जेका पुराणी जेका रेपुटेशन आहे नेशनलिस्टनि जी, त हीअ गॾु नथा हली सघनि, ईगोज़ जा हिन जा इशूज़ अची वञनि था। ॿियो हिननि सां, लेकिन हाणे सभु मेच्योर बि थी विया आहिनि, ॿियो इशू अचे थो त हीउ केतिरो मोबिलाइज़ेशन करे सघनि था, ऐं जेका इलेक्ट्रोल पॉलिटिक्स जी पंहिंजी रिक्वायरमेंट्स आहिनि। लेकिन नेवरदलेस कोशिशि थींदी, वैक्यूम न रहंदो। ऐं छाकाणि त ॿी त को जमातूं सभु मथे सतह ते गॾु थियल आहिनि। माना नवाज़ इमरान ख़ान मां इहा उमेद पाण कहिड़ी रखूं त हू को सिंध फोकस्ड को घणो फोकस कंदो सिंध ते, ऑल ओवर पाकिस्तान फोकस। सो अयाज़ अली जो मुंहिंजो ख़्यालु आहे इन लाइ GDA खां धार हिकु ॿिया रीज़न बि हूंदा, पर हिकिड़ो रीज़न इहो बि हूंदो त हाणे हुते रहण जो को फ़ाइदो न रहियो। माना पोइ अली साहब पोइ हिन चकर बि अगरि जे सम्झे त पीपल्स पार्टी खे जेका का स्ट्रॉन्ग फोर्स अगरि उमेद लॻाए जेका अपोज़िशन कंदी मौजूदु न आहे सिंध में, त पाण खे हीअं सरे दस्त नज़र नथी अचे न। इवन शहरनि में बि MQM फ़िलहाल त इत्तेहादी आहे। जी हा। सो अगरि ईअं रहियो त पोइ तकनि जे हद ताईं त हिकिड़ी जेका रेज़िस्टेंस आहे या मुखालफ़त आहे उहो त थींदी ज़ाहिर। तक में हिकिड़ो पीपल्स पार्टी जो बीहंदो त केरु न केरु त साम्हूं बीहंदो, पर अगरि पाण सिंध सतह ते को वधीक का गहमा गहमी यानी पॉलिटिकल हू चैलेंजिंग सिचुएशन सरे दस्त नज़र नथी अचे, सुभाणे जी ख़बर सुभाणे सां ॾिसूं पोइ अॻिते छा थो थिए मथां का अची वञे। बाक़ी फ़िलहाल त का उमेद आहे। ऐं सभु हिकु नंढिड़ो इशू रखी अथऊं त पोइ कैबिनेट असांजी मतिलबु पोइ कैबिनेट जेके कम कया अकाउंटेबिलिटी जे नाले सां इहो नो फ्लाई लिस्ट ECL, वरी जेका नई कैबिनेट आई त नई कैबिनेट बि इहो डिसीजन खयो आहे त पोइ कैबिनेट खे जेको आहे असां जेका इमरान ख़ान साहब जी गवर्नमेंट जी जेका कैबिनेट हुई उनखे असां ECL ते रखूं था, नो फ्लाई लिस्ट ते रखूं था। ऐं हिननि खे नवाज़ शहबाज गवर्नमेंट बि इहो चए पई हम आदमी हैं तुम्हारे जैसे जो तुम करोगे हम करेंगे। हाणे जेको इमरान ख़ान हुननि सां कयो हुई हाणे इमरान ख़ान सां कंदा, बट देन व्हाट इज़ द आउटकम? जी हा। इमरान ख़ान खे छा हासिलु थी वियो? कहिड़ा जेके आहिनि अरबे डॉलर चवंदो आहे हिननि जे कढी ईंदसि, पॾे मां आणे वठंदसि, करप्शन ख़तमु करे छॾींदसि, नैब हीअं थी वेंदी, फलाण थी वेंदो। ही ॾिसो पॉलिटिक्स ऐं स्पेशली पावर पॉलिटिक्स जी पंहिंजी डायनेमिक्स हुजनि थियूं। तव्हां हिकिड़े हद ताईं विम्स ते रही सघो था, पंहिंजे ख़्यालनि ऐं ख़्वाबनि में रही सघो था, बट हिकिड़ी हार्ड रियालिटीज़ आहिनि, हिकिड़ी जेके ज़मीनी हक़ीक़तूं हुजनि थियूं। इमरान ख़ान साहब सम्झो पियो त हू 25 सालनि जी पॉलिटिक्स खां पोइ समूरी ज़मीनी हक़ीक़तनि खे सम्झी वियो आहे, पर दरअसल हुन सिर्फ़ु हुनजा कुझु हिसा सम्झिया। जी हा, उहा बि सो ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको इमरान ख़ान साहब खे कंहिं न कंहिं स्टेज ते हींअर बि रैशनलाइज़ करिणो पवंदो त पॉलिटिक्स खे हू जेको आहे हुनखे इहो सम्झण ते ही को हू तलवार खणी को जहाद ते निकितो आहे। बेसिकली पॉलिटिक्स खे ऐं इहो नथो चवां त ख़राबु पॉलिटिक्स, सुठी पॉलिटिक्स बि दुनिया में थींदी आहे, पर ज़रूरी त न आहे डोनाल्ड ट्रंप वारी ही सियासत कजे, ज़ाहिर त न। लेकिन बहरहाल ख़ान साहब फ़िलहाल जेको बि हुनजो स्टाइल आहे, जेको बि हू चए पियो, फ़िलहाल त मार्केट में विकिरो थिए पियो, त हू फ़िलहाल त इहो ई मार्केटिंग इन जी जारी रखंदो। त मुल्क खे फ़ाइदो बि त हुजे न सर जी। हाणे मुल्क खे फ़ाइदे जी त हर कंहिं वटि पंहिंजी तशरीहूं आहिनि न। एग्ज़ैक्टली। हर को चए थो त मूं वटि मुल्क लाइ जेतिरो, हाणे कल्ह ताईं शहबाज शरीफ़ छा चए पियो, हाणे जॾहिं अपोजिशन में हो, हाणे अची चए थो तो मेरे पास जादू की छड़ी थोड़ी है सब ठीक कर दूँ। सर जी ये तो आपको पहले पता होना चाहिए था कि जादू की छड़ी तो किसी के पास नहीं होती। ठीक है साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।